एक सिंध जवा, एक सकाफत जवा, नारो सदा जिए सिंध जवा, जिए सिंध जवा। नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे डिसेंट पब्लिक स्कूल में अवामी न्यूज़ जे ॾिनल क़ौमी काज जे सॾु सिंध तो मिसाल असांजो तइलीम सां चाह असांजो जे सिरे हेठि सकाफ़ती प्रोग्राम थी गुज़रियो। सकाफ़ती ॾियारे ते शागिर्द ऐं शागिर्दाणियुनि में तकरीरूं पेश कयूं वियूं, जंहिंमें नताशा ग्रुप, मुस्तफ़ा ग्रुप, शाकिर ग्रुप, सोना ग्रुप ऐं ॿियनि ग्रुपनि हिसो वरितो। सकाफ़ती प्रोग्राम में स्कूल जे शागिर्दनि पारां सिंध जी सकाफ़त जे हवाले सां तकरीरूं कयूं। बहस हार जाओगे, हुस्न इतनी बड़ी दलील नहीं। सदर अली वक़ार, मैं चुलबुल हूँ, मैं नटखट हूँ, बोलती भी पटपट हूँ, मैं सुनते जा और हंसते जा, मेरे हुस्न को तकते जा। माँ इंसानियत पसंद आया, माँ सिंध पसंद आया। मुफलिसी हिस्से लताफत को मिटा देती है, बशर को बशर की औकात भुला देती है। हुन जन्म वचन तो कया, मां जिते बो जा सिंध तुंहिंजो थे। वञा असांजी सकाफ़त जा सबूत मिलिया आहिनि ऐं सकाफ़त खे भरपूर भेटा पेश कई है, जॾहिं त ॿिनि ग्रुपनि पारां सिंध जे सकाफ़त जे हवाले सां टेबलोज़ पेश कया विया ऐं सकाफ़ती गीतनि ते रक़्स कयो वियो। सदा सिंधुअ जी छोली, मारवड़न जी मिठड़ी बोली, रहे सदा सिंधुअ जी छोली, मारवड़न जी मिठड़ी बोली। इन मौके ते स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पब्लिक स्कूल में हर साल कल्चर डे जे हवाले सां प्रोग्राम कंदा आहियूं। हींअर बि असां कल्चर डे जे हवाले सां ही प्रोग्राम कयो हुयो। असां हिन कल्चर डे जे खे असां पूरो ईद जे ॾींहं जे तरीक़े सां मल्हाईंदा आहियूं। हीअ असांजे लाइ ख़ुशी जो ॾींहुं आहे ऐं असां चाहियूं था अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि सिंध में, सिंध जी सकाफ़त खे उजागर कंदा रहूं। ही सिंध जी सकाफ़त खे उजागरनि जी हिकिड़ी नंढड़ी कोशिशि आहे। फुड़ी फुड़ी तलाव थींदो आहे। असांखे सभिनी सिंध वासियुनि खे असांखे इहा कोशिशि करणु खपे, सिंध जी सकाफ़त खे उजागर करणु खपे। मल्हायो वियो आहे न सिर्फ़ु सिंधी ॻाल्हाइण वारनि जो, पर हीअ सिंध जी सकाफ़त आहे जेको सदियुनि खां हर ज़बान ॻाल्हाइण वारो मल्हाए रहियो आहे। स्कूल खिपरो में जेको क़ौमी ॾियारो कल्चर डे जेको मल्हायो वियो आहे, जो सिर्फ़ु सकाफ़त, ख़ाली सकाफ़त न, इन में तइलीम जी बि जेका असां उन्हनि ॿारनि खे चवंदासीं त जेके स्कूल नथा वञनि, कंहिं गैरेजनि ते कमु कनि था या कुझु बि कनि था, बहरहाल असां उन्हनि खे इहो ई चवंदासीं, बहरहाल तालीम हासिलु कयो। असां सिंधी आहियूं, असांखे फ़ख़्रु आहे असां सिंधी आहियूं। असांजे स्कूल में सकाफ़त जो ॾियारो मल्हाए रहिया आहिनि, असांखे जाम ख़ुशी आहे। ऐं मैडम हर साल इहो ॾियारो मल्हाए ऐं असां मुख़्तलिफ़ प्रोग्राम में हिसो वरितो। असां सिंधी आहियूं, असांखे फ़ख़्रु आहे असां सिंधी आहियूं। असांखे जाम ख़ुशी थी डिसेंट स्कूल में फंक्शन मल्हाए, असांखे जाम ख़ुशी आहे। सिंधी आहियूं, असांखे ॾाढी ख़ुशी आहे त असांजे डिसेंट पब्लिक स्कूल में फंक्शन थी। असांखे ॾाढी ख़ुशी आहे त असांजे स्कूल में फंक्शन थियो। हर साल इहो फंक्शन थींदो रहे जीअं सिंधी सकाफ़ती ॾियारो जो डिसेंट पब्लिक स्कूल में मल्हाए रहिया आहियूं। ही हर साल मल्हायो वेंदो आहे। असांखे फ़ख़्रु आहे असीं सिंधी आहियूं। असीं शुक्रगुज़ार आहियूं पंहिंजे उस्तादनि जा, मैडम साहिबनि जा, जो असांखे हिते दावत ॾिनी ऐं असां स्पीचनि, मुख़्तलिफ़ स्पीचनि में असां हिस्सा वरिता आहिनि। हमारे डिसेंट पब्लिक स्कूल में आज फंक्शन है सिंधी सकावत का और ये फंक्शन होने चाहिए, इसमें हमने हिस्सा लिया और हमारे को आज बहुत मज़ा आया। असांजे डिसेंट पब्लिक स्कूल में सिंधी ॾियारो मल्हायो वञे पियो, असांखे जाम मज़ो अचे पियो ऐं ॾियारो हमेशह मल्हायो वेंदो आहे। अॼु बि मल्हायो आहे जीअं सिंध। क़ौम जीआरे उहो जीअंदो रहे, जेको क़ौम जीआरे उहो जीअंदो रहे, जेको आम गुज़ारे उहो जीअंदो रहे। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी आहे पक आहे, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी आहे पक आहे, जेको सिंध सवारे उहो जीअंदो रहे। डिसेंट पब्लिक स्कूल में सकाफ़ती ॾियारो मल्हायो वियो आहे। असीं सभु सिंधी सिंध में रहंदड़ असांखे सिंधी हुअण ते तमामु घणो फ़ख़्रु आहे। असीं हर साल वांगुरु हिन साल बि पंहिंजे डिसेंट पब्लिक स्कूल में हिकु सुठो प्रोग्राम जीअं त पहिरीं कंदा आहियूं, तीअं बि असां लोगो रचियो आहे प्रोग्राम ते। ॿारनि सुठी परफॉर्मेंस ॾेखारी आहे पंहिंजी, ऐं इन में उस्तादनि जी, असांजे स्कूल जी प्रिंसिपल मैडम साहिबा जी तमामु घणी महिनत आहे। इन में साईं रहमान जी बि तमामु घणी महिनत आहे। असीं उन्हनि ॿारनि खे, सभिनी खे जेके स्कूल नथा पढ़नि या इहो ॾियारो नथा मल्हाइनि,
उन्हनि खे इहो चवणु चाहींदासीं त तव्हां बि हमेशह सिंध सकाफ़ती ॾियारनि में पंहिंजा हिस्सो वठो। डिसेंट पब्लिक स्कूल जे प्रिंसिपल मैडम नादिया, वाइस प्रिंसिपल रहमान ऐं ॿियनि उस्तादनि पारां चयो त सिंध जी सकाफ़त 5000 साल पुराणी सकाफ़त आहे। असीं सिंधी मीडिया जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं सकाफ़त जे हवाले सां अहिड़ा ॾियारा मल्हाइनि था। स्कूल में प्रोग्राम कराइण जो मक़सदु शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि में सकाफ़त जे हवाले सां आगाही ॾियणु। जी बाबा जी जरा नहीं साया दे चाय खड़िया ना बाबा ना स्कूल का हो जाओ। दवाई पी ली थी। अरे मेरे कहने का मतलब है जो मैंने दवाई दी। इन मौके ते स्कूल जे शागिर्द ऐं शागिर्दाणियुनि जो वॾो अंग स्कूल में मौजूद हो। स्कूल जे ॿारनि सकाफ़ती वेस पाए प्रोग्राम में शिरकत कई। कैमरामैन फजल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।